कैनेडा में मुलाज़मनि जी वॾी घुर्ज थी वई आहे। हाणे कैनेडा वारा परॾेही माण्हुनि खे नौकरियुनि जी आछ करे रहिया आहिनि ऐं नौकरी खां सवाइ ॿियूं मराहतूं बि ॾिनियूं वेंदियूं। उत्तर अमेरिका जे वॾे मुल्क कैनेडा में वबाई मर्ज़नि ऐं पीरसनि माण्हुनि जे वधी वञण सबबि ट्रक ड्राइवरनि जी खोट थी पई आहे। इहो ई सबबु आहे जो हलंदड़ हफ़्ते कैनेडा जी घरू विज़ारत इमिग्रेशन, रेफ्यूजीज़ ऐं सिटीज़नशिप बाबति एनओसी जारी कयो आहे। एनओसी में एक्सप्रेस एंट्री लाइ अहल ऐं घुर्बल पेशनि जी लिस्ट में 16 नवनि पेशनि जी वाध कई वई आहे। इन लिस्ट में मज़दूरनि जी कैटेगरी में वॾी घटिताई सबबि ट्रांसपोर्ट ट्रक ड्राइवरनि खे ख़ासि तौर ते तरजीह ते रखियो वियो आहे। ट्रक ड्राइविंग कैनेडा जी सप्लाई चेन जो हिकु अहम हिसो आहे, पर माण्हू घटिजी वञण सबबि मुल्की मईशत ते इन जा असर पइजी रहिया आहिनि। कैनेडा जी लेबर मार्केट जे इदारे मूजिबि गुज़िरियल साल ट्रक ड्राइविंग जे शोबे में 18,000 ख़ाली जायूं हुयूं। कैनेडा में ट्रक ड्राइवरनि जी खोट जो वॾो सबबु कोरोना वबा वारनि ॾींहनि में मुलाज़मनि जी बरतरफ़ी ऐं वॾे अंग में रिटायरमेंट आहे। आलमी वबा जी शुरूआत ते फॉरेस्ट प्रोडक्ट्स एसोसिएशन ऑफ कैनेडा जो चवणु हो त ट्रक ड्राइवरनि जी खोट सबबु सनअत खे तक़रीबन $450 मिलियन जी पैदावारी सलाहियत जो नुक़सान थी रहियो आहे। एक्सप्रेस एंट्री प्रोग्राम परॾेही हुनरमंद कारकुननि लाइ इमिग्रेशन जो सभ खां वॾो रस्तो आहे। हीउ हिकु एप्लीकेशन मैनेजमेंट सिस्टम आहे जेको 3 इक़्तिसादी इमिग्रेशन प्रोग्रामनि सां कमु करे थो त जीअं दरख़्वास्तुनि जी कार्रवाई खे तेज़ करे सघिजे। हिन मरहले लाइ दरख़्वास्त गुज़ार खे पंहिंजा समूरा क़वाइफ़ पूरा करे अप्लाई करणो पवंदो। उमेदवार खे पाण अंदाज़ो हुजणु घुर्जे त हू एक्सप्रेस एंट्री प्रोग्राम लाइ अहल आहे या न।